शाह इनायत शहीद जी जदोजहद न रुगो उन वक़्त जे जागीरदारनि मुल्लनि पर उन वक़्त जे रियासत जे ख़िलाफ़ जदोजहद हुई। थोरनि लफ़्ज़नि में इन सी चई सघिजे थो त शाह साहिब जी जदोजहद तबक़ाती ऐं क़ौमी आज़ादी जी जदोजहद बि हुई। असां चाहियूं था, असीं सम्झूं था त अॼु जे दौर में सूफ़ी शाह इनायत जी जदोजहद ऐं फ़िक्र खे फैलाइण जी शदीद ज़रूरत आहे। उन करे असां सिंध कल्चरल फोरम तरफ़ां हिन साल खे सूफ़ी शाह इनायत शहीद साल करे मल्हायूं था ऐं कोशिशि कंदासीं त लाड़ में इंटरनेशनल सूफ़ी शाह इनायत यूनिवर्सिटी क़ाइमु करण जे लाइ हितां जे चूंडियल एवज़िन सियासी समाजी धुरियुनि वटि वञूं ऐं असां पंहिंजो इहो कोशिशि कयूं त लाड़ जे अंदरि सूफ़ी यूनिवर्सिटी क़ाइमु कई वञे। असांजी इहा जदोजहद जारी रहंदी।
इनायत शहीद जो ही 306 उर्स मुबारक आहे। शहीद शाह इनायत जंहिंजो इहा हक़ीक़त शाह इनायत उन्हनि सभिनी सूफ़ियुनि खां अञा बि अॻिते वधी आलम इंसानियत जे भाईचारे लाइ हिकिड़ो अज़ीम पैगाम ॾिनो। हुन न फ़क़ति उन आलम इंसान उन जे लाइ पैगाम ॾिनो, पर हिते जी हारी नारी मज़ूर पोरियत उन लाइ हिकिड़ो पैगाम ॾिनो ऐं सिंधी क़ौम खे मुतहती ऐं जेके उन वक़्त जा बादशाह हुआ, जेके सॼे हिन हिंदुस्तान ऐं सिंध समेत कब्ज़ो करे वेठा हुआ, जेके बादशाही जिन जी हुई, जिन वटि उहे इंसानियत जा जेके गुण आहिनि, जेके मयार आहिनि, उहे ख़तमु थी चुका हुआ। हिन उहे वधाइण पे चाहिया, हिन उहे जेके मयार आहिनि उन्हनि खे वरी बि नवां रुख पे ॾियणु चाहिया। त शहीद शाह इनायत जो फ़िक्रु जेको इंसानियत जो फ़िक्रु आहे, जेको सभिनी जे गॾियल भाईचारे जो फ़िक्रु आहे, हिन उनखे दुनिया ताईं पहुचाइण पे चाहियो। पर उन ज़ालिम क़ुवतनि शहीद शाह इनायत खे शहीद करे इहो सम्झो त हाणे शायदि इहो फ़िक्रु ई ख़तमु थी वियो, पर तारीख़ ॾिठो त उहो फ़िक्रु न ख़तमु थियो ऐं उहो फ़िक्रु अॼु बि मौजूदु आहे। इहा असांजी कमज़ोरी आहे त असां जेको आहे हुनखे जिदत कोन पिया ॾेई सघूं, न त शहीद शाह इनायत जे फ़िक्र जी अॼु बि उहा ज़रूरत आहे जेका उन वक़्तु हुई, बल्कि उहा ज़रूरत रहंदी जेकॾहिं असां उनखे सुठा रुख सुठा मोड़ ॾिना, शहीद शाह इनायत जो फ़लसफ़े खे सही सम्झो त।
सूफ़ी शाह इनायत शहीद जो जेको नज़रियो आहे उहो इहो आहे त जेको खेड़े सो खाए। इंसान ज़ात जे भलाई जो फ़लसफ़ो आहे मोहबत ॾियो। जीअं मुमताज़ लाशारी जे लफ़्ज़नि में ई चई छॾिजे त मोहबत ॾे मोहबत वठि मोहबत में मज़ो आहे, इहो ई आहे दुनिया में सचो सौदो विढ़ूं छा ते, भरे पी प्रेम जा प्याला दुनिया जा गम वरी छा जा, चुकी चार्ज थिए जंहिंमां नशो खासो विढ़ूं छाले। मोहबत जो दर्स आहे, बर्दाश्त ऐं सहप जो ॾस आहे। ऐं एतिरी सहप बि न कजे जेको तव्हांजा हक़ गज़ब करे, तव्हांजी धरती खे नीलाम करे ऐं तव्हांजी धरती खे ई स्टेट प्रॉपर्टी सम्झी कंहिं सरमाएदार खे विकिरो करे उन जे ख़िलाफ़ु मज़ामत करणु, जंग करणु, पंहिंजे क़ौम जी जंग करणु, पंहिंजे क़ौम जे बका जी जंग करणु, पंहिंजे क़ौम जे सक़ाफ़त नज़रियनि नसलनि जे बचा जी वेहड़ खे आउं सूफ़ी शाह इनायत जो नज़रियो सम्झां थो। सूफ़ी शाह इनायत जे मेले में अजीब समाजी महफ़िल थिए थी जंहिंमें तव्हांखे को बि सर्कस न मिलंदो, को बि थिएटर न मिलंदो, जेके तव्हांखे सभु सूफ़ी फ़नकार मिलंदा जेके तव्हांखे मोहबत जो दर्स ॾींदा, जेके तव्हांखे इहो दर्स ॾींदा त धरती सॼी देस आहे, असीं माण्हू सभई माइट आहियूं। ऐं सूफ़ीअ जे सौज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, हिन इश्क़ जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। हिन सूफ़ीअ जे नज़रे में इहो ई आहे, अव्हां जूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो, इहो जो तुंहिंजो मज़हब आहे त आउं शैतान जे पासे। हर कंहिं सां मोहबत करियो, मोहबत ॾींदा रहो, बर्दाश्त करियो। कंहिंजे ॾुख में कोशिशि करियो त उनजो ॾुखु ख़तमु करे सघो था। जेकॾहिं ख़तमु नथा बि करे सघो त बि उन सां तव्हां उनजे ॾुख में भाङे भाईवार थियो। कंहिंजे लाइ सुख जा सबबु बणिजो, कंहिंखे हरगिज़ ॾुखु न ॾियो, न ई कंहिंजे ॾुख जो को हिसो बणिजो। ऐं असांजे समाज लाइ, असांजे क़ौम जे लाइ, असांजे इदारनि जे लाइ भलाई जो सोचो ऐं उन्हनि जे भलाई जे लाइ प्रैक्टिकली कमु करियो। इहो ई सूफ़ी शाह इनायत शहीद जो नज़रियो आहे।
खां 306 साल पहिरीं सिंध में हिकु नज़रियो ॾिनो त ज़मीन अलाह जी आहे, ज़मीन कंहिंजी मिल्कियत न आहे। उन ते हुन पंहिंजी हिकिड़ो नओं नज़रियो ॾिनो। उन इहो साॻियो नज़रियो पोइ वरी पेरिस कम्यून में बि आयो ऐं उन खां पोइ उहो रूस में बि उन बुनियाद ते इनकलाब आयो, जेको तक़रीबन अॼु खां 100 साल अॻे 1917 में रूस में इनकलाब आयो आहे। पर शाह इनायत 300 साल अॻु में असांखे इहो नज़रियो ॾिनो ऐं उहो उन ते हू बीठो। उन जे नज़रिए जे करे, उन जी जिदोजहद जे करे सिंध जा सभु आसपास जा माण्हू लॾे झोक में अचणु लॻा। झोक में अचण जे करे हुननि जे जेके बि उते ज़मींदार हुआ आसे पासे जा, जिन में नूर मोहम्मद पली जो वासे पंहिंजो ख़लीफ़ो वासे शाह करीम जो ख़लीफ़ो आहे ऐं ॿिया जेके वॾा ज़मींदार हुआ, उन्हनि सलाह ॾिठो त हिते असांजी ज़मीनूं कब्ज़ो करे वेंदा। उन्हनि उन वक़्त जे हिंदुस्तान जे हाकिम खे लिखी मोकिलियो त शाह इनायत हिते तुंहिंजे ख़िलाफ़ु बग़ावत पियो करे। उन पोइ हिते सॼी सिंध में कलोड़नि खे चयो। उन सिंध में कलोड़नि जी हुकूमत हुई। उन्हनि पंहिंजी फ़ौज ॾिनी आहे। ढाढर मां फ़ौज आई आहे, सिबी मां फ़ौज आई आहे, ठटे जी फ़ौज आहे। हुननि गॾिजी शाह इनायत ते हमिलो कयो। शाह इनायत पंहिंजे हुन में 3 महीना हुननि सां मुंहुं ॾींदो रहियो। 3 महीननि में जॾहिं हू न पहुची सघिया त हुननि क़ुर विच ॾेई शाह इनायत खे ॿाहिरि कढियऊं। हुन सां ठाह जूं ॻाल्हियूं कयूं ऐं उन ठाह जे बजाए हुनखे शहादत नसीब थी। हुनखे दोखे सां मारियो वियो, हुनखे दोसे कयो वियो। उन खां पोइ झोक खे बाहि ॾेई जलायो वियो। ऐं शाह इनायत अॼु बि असां इन में आहियूं त जेकॾहिं असां शाह इनायत जे फ़लसफ़े ते बीहूं त सिंध सुखी ऐं सताबी थी सघे थी। अॼु खां तक़रीबन 15-20 साल अॻे जॾहिं 84 में कराची में इहे जहिड़ा हलिया पिए, तॾहिं बि हिकिड़े जर्नलिस्ट मुंहिंजो इंटरव्यू पियो वरितो। हिकिड़े पेपर में मुंहिंजो इंटरव्यू छपियो हो। मूंखे उन अख़बार जो नालो यादि कोन्हे। तॾहिं मूं इहे लफ़्ज़ चया त आउं बज़ाते ख़ुदि इहो ई रब जो पैगाम खणी हर कंहिं वटि वञण लाइ तयारु आहियां, पर अकेलो आउं केतिरे सिर हलंदुसि। अॼु दरगाहूं ते इहे चवनि हर सुजादो पंहिंजे माशी हालातनि में फाथल आहे। फ़िक्र जी डेवलपमेंट मूंखे न भेटाई ते ॾिसण में अचे, न किथे ॿियनि ते ॾिसण में अचे, थोरो घणो वरी बि सचल ते। छो जो उनजे सुजादे सां मिलियो वञा सखी कबूल मनशा सां। पढ़ियल लिखियल माण्हू आहे, समझदार माण्हू आहे, पर जेको फ़िक्र जो रस्तो सचल जो हो, मूंखे हिकिड़ी दफ़ा गॾियो दावत ॾे वठी वियोसि। आउं उस दरगाह ते छॾे आयो पाण हुते। पाण मूंखे चई मूं हीअ बि डिग्री वरिती आहे। मुंहिंजी सही ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं सचल जी डिग्री आहे तो वटि त आउं तुंहिंजो खादुमि। बाक़ी इन ज़माने जी डिग्रियुनि खे न मूं पहिरीं मञियो आहे न हाणे मञंदुसि। तंहिंजे करे असीं पाण खे शो ऑफ करण जे लाइ दुनियादारी जा सोर्सिस हलायूं था, पर जेको असांजो ओरिजिनल सोर्स आहे, जंहिंजे करे असीं हिन जाइ ते पहुता आहियूं, उन सोर्स खे असीं छॾे वेठा आहियूं। ऐं सदाई न हर तक़रीबन हर उर्स ते, हर ॾियार ते या कॾहिं बि जेकॾहिं कंहिं दोस्त मूं वटि आया न, सदाई इहा घोड़ा घोड़ा कंदो रहंदो आहियां त भाई जेको तरीक़ो असांजो आहे उन खे मज़बूत झलियो, उन ते हलो। ठटे में हिकिड़ा आहिनि हमाद नाले सां हिकिड़ो मूं वटि ईंदो आहे रिसालो, उहे आया ते मूं वटि हीअं करियो हीअं करियो। मुंहिंजो ॾिसो अवी जेको पहलू वठियो था जो इहो आहे सियासी पहलू। इन में आउं साथ नथो ॾेई सघां, छो जो आउं पहिरियों शख़्स शायदि दुनिया जो आहियां जंहिंजो सियासत सां तालुक़ु करे। मूंखे अॼु बि इहा ख़बर कान्हे त मुंहिंजी यूनियन काउंसिल जो नाज़िम जेको आहे हुनजो नालो छा आहे, या उहो सेक्रेटरी जेको आहे उहो केरु आहे, किथां जो फला बिला, मूंखे का ख़बर कान्हे। इन सियासत वारे मौज़ू खां कंप्लीट आउं बाग़ी ऐं बेज़ार आहियां। रोकियोसीं इहे लोलाइन जो जेको जहिड़ो थियो कंधरनि में ऐं बटे जे शहर में, उनखे असां रोकियोसीं। वियासीं हुते ॿिन्ही धुरनि खे, हिकिड़ा असांजे दरगाह जा तालिब हुआ, उन्हनि खे चयोसीं। ॿिया जेके हुआ, छो सिंध में पीर फ़क़ीर खे मञे त हर को थो, ईअं न त को कोन थो मञे। ॿिन्ही धुरनि खे चयोसीं, खीर खन कयोसीं। उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं वरी हिननि में हथियार कोन कया आहिनि, हिक ॿिए वटि अचनि वञनि बि था, खाइनि पीअनि बि था। त अहिड़े तरीक़े सां जिन माण्हुनि में उहो फ़हम आहे ऐं उन तरीक़े सां जेकॾहिं असीं वञूं, पर जेकॾहिं असीं सियासी पिली रखी वेंदासीं त इहे जहिड़ा न निबेरे सघंदासीं,
न इन्हनि खे असीं सॉल्व करे सघंदासीं कंहिं बि तरीक़े सां। अॼु बि आउं उहो पैगाम खणी जेको साहबनि शहीदनि जो हर कंहिं वटि हली वञण लाइ तयारु आहियां ऐं इंशाअल्लाह एतिरी मूंखे उमेदु आहे, एतिरो हिन पैगाम जो पावर आहे, जेकॾहिं हिकिड़े दफ़ा आउं हुते पहुतुसि ऐं मोटियसि त वरी बंदूक न खॼंदी हुते।
अॼु जॾहिं हिन नफ़सासी दौर में माण्हू मुख़्तलिफ़ मज़हबनि धर्मनि रशियन मुनियनि जा नालो ॾेखारनि पिया उन सूरत हाल में जोग शरीफ़ जे मीरापुर वारी दरगाह ते वॾे पैमाने ते माण्हू पहुची सुकून हासिलु करण लाइ हिते पहुचनि था ऐं इहो लाड़ो वॾे पैमाने ते नज़र अचे थो माण्हुनि जो वॾो अंग ॾेह तोड़े परॾे खां हिते पहुचे थो ऐं हिते पहुची दरगाह सूफ़ी शाना ते पहुची माण्हू यकजहती ऐं मोहबतुनि जी भेटा ॾियनि था। कैमरामैन फारूक जान खासिल सां गॾु गुलाम हुसैन ख्वाजा जोग शरीफ़।